जी नाज़रीन, हाणे अव्हांखे कोरोना सूरत हाल बाबति आगाह कयूं। हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान वधीक 166 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद जे कोरोना सूरत हाल बाबति अव्हांखे अपडेट कयूं पिया। हकारी केसिस जी शरह 9 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। फ़ाल केसिस जो अंगु 2609 थी वियो आहे। सिहत खाते मूजिबि 24 कलाकनि दौरान 149 मरीज़ वायरस मां सिहतयाब थिया आहिनि। हैदराबाद में अव्हांखे ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस विघे हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 166 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हाकारी केसिस जी शरह 9 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। फ़ाल केसिस जो अंगु 2609 थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 149 मरीज़ सिहतयाब थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 166 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 166 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर इरफान बुगे। इरफान, कोरोना सूरत हाल बाबति आगाह कजो। जी, हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो आहे। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 166 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी जेका शरह आहे उहा 9 सैकड़ो रिकॉर्ड कई वई, जॾहिं त हैदराबाद में फ़ाल केसिस जो तादाद 2609 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 149 मरीज़ सिहतयाब थिया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हिकु वधीक मरीज़ हयाती विञाए वेठो आहे। जी ठीकु आहे इरफान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।